अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी वीवो। दोस्तों, ज़मीन ते इंसानी ज़िंदगी जी इब्तदा कीअं थी उन सवाल में साइंस अॼु बि मुंझल आहे ऐं जवाबु ॻोल्हण लाइ साइंसदान अॼु बि जाखोड़े रहिया आहिनि, छो जो साइंस जज़्बातनि न पर अखियुनि ॾिठी हक़ीक़तनि ते यकीन रखे थी ऐं तजुर्बनि जी बुनियाद ते ई पंहिंजो मौक़िफ़ दुनिया खे ॾींदी आहे। पर इहो बि हिकु कोड़ो ई सही पर वॾो सच आहे त साइंसदान पंहिंजी ॾिनल थ्योरीज़ तां पाण ई कुझु वक़्त खां पोइ फिरी बि वेंदा आहिनि। दोस्तों, साइंस जे मुताबिक़ पहिरीं कुल काइनात हिकु बाहि जो ॻोल्हो हुई ऐं पोइ हिकु ज़ोरदार धमाको थियो जंहिंखे बिग बैंग चयो वेंदो आहे ऐं उन धमाके जे नतीजे में कुझु सितारा ऐं सयारा वजूद में आया ऐं ज़मीन बि उन्हनि टुकरनि मां हिकु टुकड़ो आहे जेका हिकु वॾे अरसे ताईं सिज जे मथां गर्दिश कंदी रही ऐं पोइ हिकु वॾे अरसे खां पोइ थधी थी वई ऐं हुन ते ज़िंदगी जो ज़हूर थियो। ज़मीन ते इंसान जी इब्तदा सां जुड़ियल साइंस जो इर्तिका वारो नज़रियो अॼु ताईं मौजूदु आहे ऐं वॾो मशहूर बि आहे, जंहिंखे एवोल्यूशन चयो वञे थो, जेको डार्विन नाले साइंसदान जो ॾिनल हिकु नज़रियो आहे। डार्विन दुनिया खे ॿुधायो त इंसान पहिरीं वॾो बांदर या बोलड़ो हुयो जेको एवोल्यूशन प्रोसेस यानी इर्तिकाई अमल मां गुज़री करे इंसान बणिजी वियो। दोस्तों, आहे त वॾी मज़ेदार थ्योरी जेका डार्विन दुनिया खे ॿुधाई। जेकॾहिं ईअं हुजे हा त पोइ बाक़ी बांदर अॼु ताईं इंसान छो न थी सघिया ऐं जेकॾहिं बांदर अॼु खां घणियूं सदियूं पहिरीं डार्विन जी ॾिनल एवोल्यूशन प्रोसेस मां गुज़री पाण खे इंसान ठाहे रहिया हुआ त बाक़ी ॿियनि जानवरनि पाण खे छा इंसान छो न ठाहियो? हू वरी पाण खे छा ठाहिण में मसरूफ़ हुआ? बांदर त इंसान बणिजी वियो पर हाथी उहो ई हाथी रहियो, गॾह उहो ई गॾह रहियो। थोरी तरक़ी त ॿियनि जानवरनि खे बि करणु घुरिजे पई। नाज़रीन, माज़ी क़रीब में ई हिकु अमरीकी साइंसदान डॉक्टर एलिस सिल्वर पंहिंजी नई किताब में ज़मीन ते इंसान सां जुड़ियल हैरत अंगेज़ इंकशाफ़ात कया आहिनि जेके वॾी हद ताईं क़ाबिल तस्लीम बि आहिनि। अॼु जी वीडियो में अव्हां खे ॿुधाईंदासीं त उहे इंकशाफ़ात कहिड़ा आहिनि ऐं क़ाबिल तस्लीम कीअं आहिनि, इंसान छा आहे, किथां आयो आहे ऐं इस्लाम ऐं साइंस अॼु हम कलाम कीअं थी विया आहिनि। दोस्तों, सभ खां पहिरीं त सिंधी वीवो जी तरफ़ां अव्हां खे भलीकार। अगरि अव्हां सिंधी वीवो जी हर नई ईंदड़ वीडियो खां बाख़बर रहणु चाहियो था त सिंधी वीवो चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं स्क्रीन ते नज़र ईंदड़ बेल आइकन मतिलबु घंटी वारे बटण खे दॿाए छॾियो त जीअं अव्हां असांजी हर नई ईंदड़ वीडियो खां बाख़बर रही सघो। अचो त वीडियो जे मौज़ू ते वापसि अचूं था। दोस्तों, इंसान ज़मीन ते मौजूदु हिकु ज़मीनी एलियन आहे। डॉक्टर एलिस सिल्वर पंहिंजी किताब ह्यूमन्स आर नॉट फ्रॉम द अर्थ में हैरत अंगेज़ दावा कई आहे त इंसान हिन सयारे यानी जंहिंखे ज़मीन चयो वञे थो उते जो असल रिहाइशी न आहे, बल्कि इंसान कंहिं ॿिए सयारे जो रिहाइशी आहे। इंसान खे कंहिं ॿिए सयारे लाइ तख़लीक़ कयो वियो पर कंहिं वजह जे करे उनखे पंहिंजे सयारे तां खणी ज़मीन ते मोकिलियो वियो या वरी उछलायो वियो। दोस्तों, डॉक्टर एलिस सिल्वर हिकु अमरीकी मशहूर इकोलॉजिस्ट आहे, हिकु साइंसदान आहे जेको कंहिं बि मज़हब ते यकीन नथो रखे। हुन कई किताब लिखिया आहिनि ऐं हाणे हुन जे हिननि कुझु लफ़्ज़नि ते गौर कजो। डॉक्टर एलिस सिल्वर लिखे थो त इंसान जंहिं सयारे जे लाइ तख़लीक़ कयो वियो या जिथे हू शुरू में रहंदो हुओ उहा जॻह घणी पुरसकून ऐं मुनासिब माहौल वारी हुई, जंहिंखे वीवीआईपी जॻह चई सघिजे थो। उते इंसान वॾे नर्म नाज़ुक माहौल में रहंदो हो। इंसान जी नाज़ुक मिज़ाजी ऐं आराम परस्त तबियत मां लॻे थो त इंसान पंहिंजी रोज़ी रोटी पाणी जे लाइ का बि महिनत न कंदो हुओ। हीअ हिकु लाडली मखलूक हुई जंहिंखे हिकु पुरकशिश ज़िंदगी मिलियल हुई। उहा जॻह अहिड़ी हुई जिथे सर्दी गर्मी न हूंदी हुई ऐं हू सदाईं बहार वारे मौसम में हूंदो हुओ ऐं सिज जी तपिश त बिल्कुलु बि न हुई। हिकु ॾींहुं उन मखलूक यानी इंसान खां का ग़लती थी वई ऐं पोइ उन ग़लती जे करे इंसान खे उन अयाशी वारे माहौल मां खणी ज़मीन ते उछलायो वियो। जंहिं इंसान खे उन सयारे मां खणी उछलायो, लॻे थो त उहा का वॾी ताक़तवर हस्ती हुई जंहिंजे कंट्रोल में सयारा ऐं सितारनि जो निज़ाम बि हुओ। हू जंहिंखे जंहिं बि सयारे ते चाहे मोकिले सघे पियो ऐं मख़लूक़ात ते बि पूरो ई क़ादिर हुओ। हुन वटि सज़ा ऐं जज़ा जो अमल बि हुओ। डॉक्टर एलिस सिल्वर पंहिंजी किताब में लिखे थो त लॻे थो त ज़मीन उन वक़्तु हिकु अहिड़ी जॻह हुई जंहिंखे जेल करार ॾेई सघिजे थो, जिते सज़ा जे तौरु मख़लूक़ात खे मोकिलियो वेंदो हुओ, छो जो दुनिया जी शक्ल कारे पाणी वारे जेल जहिड़ी आहे, मतिलबु ख़ुश्की जो हिकु नंढड़ो टुकड़ो जंहिंजे चारई तरफ़ पाणी पाणी आहे। डॉक्टर एलिस सिल्वर हिकु साइंसदान आहे ऐं कई मुशाहिदनि खां पोइ पंहिंजी राय क़ाइमु करे थो। हुन जी किताब में साइंसी दलाइल जा अंबार आहिनि जंहिंखां इनकार करणु मुमकिन न आहे। उन्हनि दलीलुनि जी बुनियाद जिन ॻाल्हियुनि ते क़ाइमु आहे उन्हनि मां कुझु हिन रीति आहिनि। नंबर पहिरियों, ज़मीन जी कशिश शकिल ऐं जिथां इंसान आयो आहे।
उन जॻह जी कशिश शकिल में वॾो ऐं वाज़िब फ़र्क़ु आहे। जितां इंसान आयो आहे उते कशिश शकिल ज़मीन खां घटि हुई, जंहिं करे इंसान खे उते हलणु, उथणु, वेहणु या वज़न खणणु घणो आसान हुओ। उन करे इंसान खे चेल्ह जे सूर जी तकलीफ़ ज़मीन जी कशिश शकिल जे वजह सां आहे, छो जो ज़मीन जी असल मखलूक जी रीढ़ जी हॾी ज़मीन जे पैरेलल हुजे थी, पर इंसान जी रीढ़ जी हॾी ज़मीन जे 90 डिग्री जी माप ते हुजे थी, जेका इंसान खे तमामु मखलूक खां अलॻि साबित करे थी। नंबर 2, इंसान में जेतिरियूं बि दाइमी बीमारियूं मिलनि थियूं उहे कंहिं बि ॿी मखलूक में मौजूदु न आहिनि। डॉक्टर एलिस सिल्वर चवे थो त पूरी दुनिया में मौजूदु हिकु बि अहिड़ो इंसान ॾेखारियो जंहिंमें हिकु बि बीमारी न आहे, त मां पंहिंजी दावा तां हथु खणी सघां थो। जॾहिं त मां तव्हांखे हर उन जानवर जे बारे में ॿुधाए सघां थो त हू वक़्ती ऐं आरजी बीमारियुनि खे छॾे कंहिं हिकु बि मुस्तक़िल मर्ज़ में हिकु बि जानवर तव्हांखे न मिलंदो। नंबर 3, इंसान घणी देर ताईं सिज में मतिलबु उस में नथो वेही सघे। उनखे थोड़ी देर में ई चक्कर अचण लॻंदा आहिनि ऐं हू सनस्ट्रोक जो शिकार थी सघे थो, पर जानवरनि में अहिड़ो को बि मसइलो न आहे। महीननि ताईं जानवर उस में वेहण खां पोइ बि न कंहिं चमड़े जी बीमारी न जो शिकार थियनि था ऐं न ई कंहिं ॿी बीमारी जो जंहिंजो तालुक सिज या उस सां हुजे। नंबर 4, हर घड़ी हर वक़्तु इंसान इहो महसूस कंदो आहे त उनजो घर हिते न आहे। कॾहिं कॾहिं पंहिंजे घर में हूंदे बि इंसान ते अहिड़ी उदासी छाइजी वेंदी आहे ॼण जीअं परदेस में वेठल सां थियण लॻंदी आहे, भले हू पंहिंजे घर में पंहिंजे खूनी रिश्तेदारनि जे विच में ई छो न वेठल हुजे। नंबर 5, ज़मीन ते रहण वारी हर मखलूक जो बॉडी टेम्परेचर हर सेकेंड खां पोइ रेगुलेट थियण लॻंदो आहे। यानी अगरि उस तेज़ आहे त उन्हनि जो टेम्परेचर पाण मुरादो बदिलजण लॻंदो ऐं अगरि उन ई वक़्तु ककर अची वञनि त उन्हनि जो टेम्परेचर पाछे जे मुताबिक़ थी वेंदो। पर इंसान में अहिड़ो को बि सिस्टम मौजूदु न आहे, बल्कि इंसान मौसम जी तब्दीली सां बीमार थियण लॻंदो आहे ऐं मौसमी बुखार सिर्फ़ ऐं सिर्फ़ इंसाननि में ई मिलंदो आहे। नंबर 6, इंसान हिन सयारे ते मिलंदड़ ॿियनि जानदारनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। इंसान जो DNA ऐं जीन्स जी तइदाद बिल्कुलु मुख़्तलिफ़ ऐं घणी वधीक आहे। नंबर 7, ज़मीन जे असल रिहाइशी यानी जानवरनि खे पंहिंजी खुराक हासिल करणु या खाइणु मुश्किल न हूंदो आहे। हू पंहिंजी हर ग़िज़ा डायरेक्ट खाईंदा आहिनि, पर इंसान खे पंहिंजा थोड़ा सा गिरह हासिल करण लाइ हज़ारें जतन करणा पवनि था। पहिरीं खुराक खे पचाए खाइण जहिड़ो करणो पवंदो आहे ऐं पोइ मैदे ऐं जिस्म जे मुताबिक़ इस्तेमालु करणी पवंदी आहे। उन मां साबित थिए थो त इंसान ज़मीन जो रिहाइशी न आहे। हू पंहिंजे असल सयारे ते हुओ त हुनखे पंहिंजी खुराक जे लाइ कुझु न करणो पवंदो हुओ, बल्कि हर शइ खे डायरेक्ट खुराक तौरु इस्तेमालु करे सघंदो हुओ, जिथे जीअं ज़मीन जा असल रिहाइशी कनि था। वधीक इहो त ज़मीन ते ही अकेलो ॿिनि पेरनि ते हलण वारो आहे, जेको हिनखे ज़मीन ते एलियन हुजण साबित करे थो। ऐं 8 नंबर इहो त इंसान खे सुम्हण लाइ आराम लाइ पंहिंजे बिस्तरे वग़ैरह जो बंदोबस्तु करणो पवे थो, जेको ज़मीन जे असल रहवासियुनि मतिलबु ॿियनि जानदारनि खे नथो करणो पवे। हू किथे बि कीअं बि सुम्ही पवंदा आहिनि। उन मां इहो साबित थिए थो त इंसान खे पंहिंजे असल सयारे में आराम वग़ैरह लाइ हर वक़्तु तयारु जॻह मिलंदी हुई, जेका उन जे जिस्म जी नाज़ुकी लाइ मुनासिब बि हुई। नंबर 9, इंसान हिन सयारे ते ॿियनि रहवासियुनि खां बिल्कुलु ई अलॻि आहे। ही कंहिं बि जानवर या बांदर वग़ैरह जी का इर्तिकाई शक्ल न आहे, बल्कि कंहिं ॿिए सयारे तां हिन सयारे ज़मीन ते का ताक़तवर हस्ती खणी उछलाए वई आहे। इंसान खे जंहिं असली सयारे ते खलकियो वियो हो उते ज़मीन वारो माहौल न हो। इंसान जी चमड़ी जेका सिज जे तपंदड़ शुआउनि सां सड़ी कारी ऐं बेरोनक थी वञे थी, इंसान जे असल सयारे जे माहौल जे मुताबिक़ बिल्कुलु परफेक्ट ठाही वई हुई। इंसान उते एतिरो नाज़ुक मिज़ाज हो जो ज़मीन ते अचण खां पोइ बि पंहिंजी नाज़ुक मिज़ाजी वारे माहौल खे पैदा करण में मसरूफ़ रहंदो आहे। जहिड़े नमूने उनखे पंहिंजे सयारे ते पुरसकून आरामदाह रिहाइश जी आदत हुई, हू ज़मीन ते अचण खां पोइ बि कोशिश कंदो आहे त उहा ई ज़िंदगी हासिल करे सघे। जीअं ख़ूबसूरत महलात ऐं घर हुन जे वालिदेन खे उते मिलियल हुआ, हू हिते बि उहे महलात ठाहिण जी कोशिश कंदो रहंदो आहे, जंहिंखां ॿी मखलूक बेख़बर या बेनियाज़ आहे। हिते ज़मीन जी मखलूक बेअक़ल आहे, जंहिंखे न सुठो सोचण जी तौफ़ीक़ आहे न सुठो रहण जी।
इंसान भी हिन माहौल में रही सख्त मिजाज थी वियो आहे, जॾहिं त हुन जी असल मोहब्बत फ़नून लतीफ़ा ऐं अमन ऐं सुकून वारी ज़िंदगी हुई। हीउ हिकु अहिड़ो कैदी आहे जंहिंखे सज़ा जे तौर ते हिकु थर्ड क्लास सैयारे ते उछलायो वियो आहे त पंहिंजी सज़ा जी मुदत पूरी करे अचे। डॉक्टर एलिस सिल्वर लिखे थो त इंसान जी अक़ल, शऊर ऐं महारत मां लॻे थो त हुन जे वालिदेन खे ज़मीन ते आए घणो अरसो नाहे गुज़रियो। अञा सिर्फ़ कुझु हज़ार साल ई गुज़रिया आहिनि। हीउ ज़मीन खे पंहिंजे असल सैयारे वांगुरु लग्ज़रियस ऐं आरामदाह ठाहिण जे लाइ ॾींहुं राति कोशिश करे रहियो आहे। कॾहिं गाॾियूं ईजाद करे थो त कॾहिं मोबाइल फ़ोन, छो जो अगरि हिन खे कुझु लखें साल गुज़रिया हुजनि हा त उहे सभु इजादूं कई हज़ार साल पहिरीं थी चुकियूं हुजनि हा, छो जो इंसान खे अलाह अशरफुल मखलूक़ात बणायो आहे ऐं हुन में ज़िंदगी खे बहितर बनाइण जो सलाहियतूं मौजूदु आहिनि। डॉक्टर एलिस सिल्वर जी किताब में उन सां जुड़ियल कई दलीलूं मौजूदु आहिनि ऐं मज़े जी ॻाल्हि हीअ आहे त हींअर ताईं केर बि उन्हनि दलीलुनि खे ग़लति साबित न करे सघियो आहे। हीअ सभु हिकु साइंसदान बयानु करे रहियो आहे, जेका का आखाणी न आहे बल्कि हिकु हक़ीक़ी दास्तान आहे जंहिंखे इंसाननि वटि मौजूदु हर आसमानी किताब में ईअं ई बयानु कयो वियो आहे। उनखे हींअर तफ़सीली बयानु करण जी ज़रूरत न आहे, छो जो असां सभु आदम अलैहिस्सलाम जी ऐं हवा अलैहिस्सलाम जी कहाणी खां बाक़ाइदा वाक़िफ़ आहियूं। अॼु साइंसदान बि उहो चवण ते मजबूर थी विया आहिनि जेकी कुझु अंबिया क़राम इंसान खे ॿुधाईंदा रहिया आहिनि। एवोल्यूशन प्रोसेस जी थ्योरी खे मञींदड़नि जे साम्हूं अॼु साइंस पाण हिकु वॾो चैलेंज बणिजी साम्हूं अची चुकी आहे। अॼु इंसाननि जी सोच जी डायरेक्शन सही थी रही आहे त हीउ सैयारो असांजो न आहे ऐं इहो डॉक्टर एलिस सिल्वर चई रहियो आहे ऐं अल्लाह पाक पंहिंजी अज़ीम किताब क़ुरान में बि कई दफ़ा ॿुधाए चुको आहे त ए इंसानो, हीअ दुनिया जी ज़िंदगी तव्हां लाइ आज़माइश आहे, हीअ तव्हांजी मुस्तक़िल रिहाइश न आहे जितां खां तव्हांखे एमालनि जे मुताबिक़ सज़ा ऐं जज़ा मिलंदी। सुठे एमाल ते तव्हांखे जन्नत मिलंदी जिथे जी ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत ऐं पुरसुकून आहे ऐं इहो ई तव्हांजो असल घरु आहे। दोस्तो, क़ुरान जो हर लफ़्ज़ हक़ ऐं सच आहे। असां इंसान दुनिया खे ईअं चिंबड़ी पिया आहियूं ॼण जीअं असांखे सभु कुझु हिते ई मिलंदो, सभु कुझु असांजो इहो ई आहे, पर हक़ीक़त में हीअ ज़िंदगी, हीअ दुनिया फ़क़ति हिकु नंढड़ो सो इम्तिहान आहे जेको तेज़ी सां गुज़री रहियो आहे। असां पंहिंजा अमाल बहितर करियूं त जीअं असां पंहिंजे असल घर यानी कि जन्नत पहुची सघूं। दोस्तो, अगरि असांजी वीडियो तव्हांखे पसंदि अचे त असांजी हिम्मत अफ़ज़ाई ज़रूरु करियो। वीडियो पसंदि अचे त लाइक ज़रूरु करियो ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर करियो। वधीक अहिड़ी वीडियोज़ ॾिसण लाइ विज़िट कंदा रहो सिंधी वीवो। थैंक यू।